अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीक ठाक हूंदा। जीअं त मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी सुवाल जवाब खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। हर वीडियो जी नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हांजे मोबाइल ते अचण जे लाइ बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। सुवाल नंबर पहिरियों जे तरफ़ हलूं था। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत लाइ सभ खां अफ़ज़ल इबादत कहिड़ी करार ॾिनी आहे। तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम आहे। जेकॾहिं अव्हां ॼाणो था त हेठां कमेंट करे छॾियो। जवाब क़ुरान शरीफ़ जी तिलावत। सुवाल नंबर 2, पहिरीं अंग्रेज़ी अख़बार कॾहिं शाया थी। अव्हां वटि 10 सेकंड जो टाइम आहे। जेकॾहिं अव्हां सुवाल जवाब ॼाणो था त हेठां कमेंट करे छॾियो। जवाब 1753 ईस्वीअ में। सुवाल नंबर 3, कहिड़ो मुल्क में सभु मर्द ऐं औरतूं पढ़ियल आहिनि। तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम आहे। जेकॾहिं अव्हां ॼाणो था त हेठां कमेंट करे छॾियो। इन जो जवाबु आहे डेनमार्क। सुवाल नंबर 4, पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे चेयरमैन मीर मुर्तज़ा भुट्टो खे कॾहिं ऐं किथे शहीद कयो वियो। जेकॾहिं अव्हां ॼाणो था त जवाबु हेठां कमेंट करे छॾियो ऐं वीडियो खे लाइक करे छॾियो। जवाबु जुमियो 20 सेप्टेम्बर 1996 ईस्वीअ ते कराचीअ में। सुवाल नंबर 5, दुनिया जो कहिड़ो मुल्क में हिकु बि सिनेमा न आहे। जेकॾहिं अव्हां ॼाणो था त जवाबु कमेंट करे छॾियो। इन जो जवाबु आहे सऊदी अरब में। सुवाल नंबर 6, हॉकीअ खे ओलंपिक रांदियुनि में कॾहिं शामिलु कयो वियो। जवाबु 1908 ईस्वीअ में। जेकॾहिं अव्हां हर सुवाल जवाब ॾिसण लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल सिंधी सुवाल जवाब खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।